और वरी ॿी ॻाल्हि, भागवत केवल भगवान जी कथा कोन्हे। भगवान जी कथा तो 10 स्कंद को आरंभ थी थे, 9 स्कंदन में तो पूरी भक्तन की कथा भरियल पई आहे। ये भागवत भगवान तो इन करे सभिनी पुराणन जो शिरोमणि चयो वियो आहे, सभिनी भक्तन जो तिलक चयो वियो आहे भागवत महापुराण। चो जय श्री कृष्ण। तो श्री कृष्ण भगवान चवन था जेको मानू पंहिंजे घर में केवल भागवत महापुराण रखे तो पूजा तो करे, वो पापन को मुक्त तो थी वञे। कलयुग में हर घर में भागवत शास्त्र जरूर हुजण खपे। जाते भागवत आहे उते कलयुग को निडर थी करे ताल ठोके करे मां गदगद थी करे नृत्य कंदो आहियां ऐं मां उन ते कृपा कंदो आहियां, ॾाढो प्रसन्न रहंदो आहियां। केर था चवनि बोलो वृंदावन बिहारी लाल। ॾिसो कृष्ण भगवान था चवनि जंहिं घर में ये भागवत महापुराण केवल ग्रंथ हूंदो आहे उते मथो टेकियो, हिकु ई श्लोक पढ़ो चाहे तो उते मां प्रसन्नता सां नृत्य कंदो आहियां। केर था चवनि श्री कृष्ण। एक बार वरी जोरदार प्रेम सां स्वागत कयो, चङी तरह कंजूसी न कयो। हिकु हिकु माण्हू माला वठी ईंदो त 20-20 रुपया कम से कम ख़र्च थींदो। साईं 20 खां घटि थोरी हूंदी माला, महंगाई थी वई आहे। ऐं तव्हांखे बिना ख़र्च किए ये चइबी आहे करतल माला। छा चइबी आहे? हाँ, करतल यानी करन जो तलुओ जेको आहे हिन सां ताड़ी वॼाईंदा आहियूं त इहा ताड़ियुनि वारी माला असां संतनि खे पाराईंदा आहियूं बिना ख़र्च किए, बिना चुरे पुरे उथे, ऐं तव्हांजी मालाऊं संतनि खे स्वीकार थी वेंदियूं। हाणे त ठीकु सां वॼायो ताड़ियूं। ये संत महात्मा न हुजन, असांजी दीदी जन संत महात्मा असांजा सतगुरु, उन्हनि जी कृपा सां ई त भक्तीअ जी गंगा मिली रही आहे। उहे त प्रेरणा कंदा आहिनि। सत यानी भगवान जो स्वरूप जेको ॿुधो था सचिदानंद, उन सां जोड़ण वारा इहे ई त आहिनि। संत न होते जगत में तो जल मरता संसार। जो हरे राम। तो ये भगवान कृष्ण जा वचन वरी तो चवां मां, जो लोग कलयुग में अपने घर के भीतर प्रतिदिन भागवत शास्त्र की पूजा करते हैं वे कलयुग से निडर होकर ताल ठोकते और उछलते कूदते हैं। मैं उन पर बहुत प्रसन्न रहता हूँ। चौ हरे राम। ब गुल चाड़े छॾियो, धूप ॾेई छॾियो, मथो टेकियो, थी सके त हिकु श्लोक भी पढ़ी छॾियो त ॾिडो केॾी कृपा आहे भगवान जी।